तो ही सभिनी खे प्रणाम। थोड़ी देर सत्संग अॼु अमृत वेले जो हिन साल जो पहिरों सत्संग, उन सत्संग जी शुरुआत असां ज्ञान खां ई शुरू कयूं। ज्ञान सभिनी खे ख़बर हूंदो छा थींदो आहे। अॼु कंहिं नए विषय ते सत्संग करे वठूं। ज्ञान ऐं प्रज्ञान। प्रज्ञान कंहिंखे ख़बर है? शायदि न ही हूंदी। ज्ञान जी सभिनी खे ख़बर हूंदी। ज्ञान इन्हनि ॿिन्हिनि जी पंहिंजी पंहिंजी अलॻि अलॻि जॻह आहे। ज्ञान त असां खोड़ जॻहियुनि तां वठंदा आहियूं, खोड़ जॻहियुनि तां सिखंदा आहियूं, पर प्रज्ञान असली छा थींदो आहे उन जी ॼाण हुजणु ज़रूरी आहे। अगरि इन रस्ते ते असां आहियूं त ज्ञान जेको असां ॿाहिरां इकठो कंदा आहियूं, सिखणो पवंदो आहे। जेको ज्ञान हमेशह सिखणो ई पवंदो आहे, किथां बि सिखूं। ऐं प्रज्ञान थींदो आहे जेकी शइ तुंहिंजे भीतर में पंहिंजे लेखे उत्पन्न थी करे ॿाहिरि अचे, उनखे चइबो आहे प्रज्ञान। सम्झ में आयो? प्रज्ञान जो मतिलबु जेकी शइ तुंहिंजे पंहिंजे अंदर जी जन्म वतल शइ हुजे ऐं उहा ॿाहिरि निकिरे, उनखे प्रज्ञान चइबो आहे। हिकिड़ी नंढी सी कहाणी। हिकिड़े समय में हिकिड़ो गुरु थियो हुयो जंहिं सभिनी खां नंढी उमिरि में ही मृत्युअ जो ॿोध जेके थियो। मां पहिरों उनजो सत्संग कयो बि आहे। रमण नाले गुरूअ जो मां हिकिड़ो सत्संग कयो आहे। रमण गुरु थियो हुयो हिकिड़ो, अनोखो ई गुरु हुयो। उन 17 साले जी मात्र उमिरि में मौत जो परिचित थियो, उनखे ॿोध थियो आख़िर मौत आहे छा। उन ई गुरुअ जे मथां अॼु सत्संग। उहो गुरु, उन जा वीचार बिल्कुलु ई अलॻि हुया। न उन कंहिं बि उमिरि में कोई शास्त्र खयो, न कंहिं तां ज्ञान प्राप्त कयो। बसि हिकिड़ी घर में उनजे डेड बॉडी पई हुई। उनजो ॾाॾो मरी हुयो उन ॾींहं ते। उनखे ॾिसी ॾिसी करे उनखे मौत जो ॿोध थियुसि। एॾो पहुतल उहो गुरु थियो। एॾी नंढी उमिरि में ई उनखे साक्षात्कार घटित थियो हुयो। उन वटि हिकिड़ो उनजो ई प्रेमी जर्मनीअ मां आयुसि, विदेश मां। उन अची करे चईंसि कि तव्हां मुंहिंजा गुरु आहियो, मुंहिंजे लाइ हिकु मात्र ई साधन आहियो। मां सत्य ॼाणण थो चाहियां पियो तव्हां मां। ॿियो कोई त मूंखे सेखारे न सघंदो। तव्हां मां सत्य सिखण थो चाहियां। रमण हूअं कंहिंसां ॻाल्हाईंदो न हुयो। ॾाढो विरले ई कंहिंखे जवाबु ॾींदो हुयो। कोई अनोखो ई व्यक्ति उनजे साम्हूं अचे त मजाल हुज कंहिंखे जवाब बि ॾे। ॾाढो घटि लिमिट में ॻाल्हाईंदो हो। जेतिरो ज़रूरी हूंदो हुयो ओतिरो ई ॻाल्हाईंदो हुयो। उन प्रेमी उन सां रिक्वेस्ट कयईंसि, प्रार्थना कयईंसि कि मूंखे सत्य तव्हां मां सिखणो आहे। ॿाहिरीं दुनिया मां त मां सत्य सिखी नथो सघां पियो। उन घूरे करे हेठां खां मथे ताईं ॾिठईंसि। चईंसि अगरि कुझु सिखणो अथई त तूं कंहिं ॿिए हंधि वञ। हिते सिखण लाइ कुझु बि न थिए। हिते केवल उहो ई थींदो अथई। हिते केवल उन ई ॻाल्हि जी ॼाण पवंदी अथई जेकी अण सिखियल ॻाल्हि हुजे।
अणसिखियल ॻाल्हि जेकी हूंदी उन जी ही तोखे हिते ॼाण पवंदे। अगरि तोखे अणसिखियल सिखणो अथई त तूं हिते बीहजी वञ। अगरि कुझु सिखणो अथई, सत्य ई सिखणो अथई त ॿिए कंहिं गुरूअ वटि वञ, उते ज़रूरु तोखे सत्य उपलब्ध थी वेंदी। इनखे थोरी सी अंदर में चोट पहुचसि। ठीकु, एॾो वॾो गुरू, एॾी परियां खां मां आयो आहियां ऐं सिखियल माण्हुनि खे खणे नथो, सिखाइण लाइ नथो खणे, सत्य सिखाइण जी ॻाल्हि थी आहे, उहो नथो सेखारे। हे चए थो की जेको अणसिखियल शयूं आहिनि, अगरि तोखे उहे सिखणियूं अथई त तुंहिंजी हिते जॻह अथई। मां बि तव्हां सां उहो ई थो चवां पियो। गुरूअ जो कमु ई हिकिड़ो हूंदो आहे कि जेको तुंहिंजे अंदर में ज्ञान अथई उनखे पूरो जो पूरो साड़े करे पिघलाए छॾींदो। गुरूअ जो इहो ई कमु अथई, जेको तुंहिंजे अंदर में भरियल अथई उन सभिनी शयुनि खे नष्ट करण खां पोइ ई त तुंहिंजे अंदर मां कोई अहिड़ी शइ निकिरंदी न जेकी अणसिखियल शइ हूंदी, जेकी तोखे कंहिं सेखारी न हूंदी, जेको तुंहिंजे लाइ उधारो ज्ञान न हूंदो, तुंहिंजे लाइ बासी न हूंदो। हमेशह असांखे अहिड़ी शइ उपलब्ध थियणी खपे न जेकी असांखे पंहिंजे अंदर मां नसीब थी वञे। कोई अहिड़ो सतगुरु मिले न असांखे बि कि जेको अणसिखियल ॻाल्हि असांखे सेखारे। जेके तत्व, अणसिखियल तत्व ज्ञान जे भार सां, ज्ञान असांजी छातीअ ते चढ़ी करे बीठो आहे, उन भार सां जेके असांजूं अणसिखियल शयूं आहिनि उहे ढकिजी वयूं। उन्हनि खे ॿाहिरि कढण जो हिकु मात्र ई साधन आहे, जेको तूं सिखियल आहीं उन शइ खे तूं ख़तमु कर। ऐं सचो गुरू, सचो सतगुरु केवल इहो ई कमु करे सघंदो आहे कि तुंहिंजे अंदरि जेको ज्ञान भरियल अथई उहो 2 कौड़ीअ जो ज्ञान अथई। उन ज्ञान जो कोई बि मतिलबु अथई न, परमार्थ सां त कोई बि मतिलबु न अथई। अगरि तूं किथां कुझु सिखी थो न त इहो ज़रूरु सम्झजे कि तोखे कंहिं अध्यापक, तोखे कंहिं शिक्षक सेखारियो अथई, तोखे कंहिं गुरूअ न सेखारियो अथई। गुरू ऐं शिक्षक में ॾाढो फ़र्क़ु हूंदो आहे। असां पहिरियों नंढा हूंदासीं, स्कूल में जेको मास्टर हूंदो हुनखे गुरू जी कंदासीं, पर उहो गुरू जी कॾहिं थी ई न सघंदो। उहो हिकु शिक्षक मात्र ई आहे जेको असांखे ॿाहिरीं पढ़ाई कराईंदो, अंदर सां उनजो कोई बि मतिलबु न हूंदो। उन बि पाण बि ॿाहिरीं पढ़ाई कई आहे, उन खां मथे बि ॿाहिरीं पढ़ाई कई आहे। जेको ॿाहिरियों पढ़ियल आहिनि उहे ई सेखारींदा आहिनि। असांखे सिखियल शयूं न खपनि। सिखियल शयुनि जो बहिष्कार करिणो आहे, कंहिं मतिलब जूं कोन्हनि। मां चवां थो तोखे अगरि परमार्थ जे रस्ते ते थोरी सी बि जॻह खपई, उन राह ते तोखे हलणो अथई न त पंहिंजी सिखियल शयुनि खे न ख़तमु करे छॾ। इन विद्यालय वारी ज़िंदगी खे तूं ख़तमु कर। तूं मतां सोची मां पंहिंजे गुरूअ वटि वञा ऐं थोरी शिक्षा वठी अचां, थोरो ज्ञान वठी अचां, त तुंहिंजो सतगुरु तोखे ज्ञान त टको न ॾींदो। बसि तुंहिंजे अंदर मां उहो ज्ञान मिटाईंदो ई, ऐं मिटाइणो ई आहे त ई कुझु पाए सघंदासीं, त ई कुझु असांजे अंदर में सत्य उत्पन्न थींदो जेको हमेशह असांजे अंदर में मौजूदु आहे। पर असांजे ज्ञान जो भार एॾो वधी वियो आहे कि असां उन शइ खे त दॿाए वेठा आहियूं, उन तत्व खे ॿाहिरि निकिरण ई नथा ॾियूं पिया। मां चवां थो हिकिड़ी नंढी सी ॻाल्हि असां सम्झूं अॼु कि जेॾी महिल कोई स्त्री गर्भवती हूंदी आहे, जेॾी महिल उन जा 9 महीना पूरा थींदा आहिनि, ॿार जेॾी महिल ॼमे थो पियो, ॿार जे लाइ सभिनि खां पहिरियों कमु छा हूंदो आहे? ॿार छा अंदरां कुझु बि सिखी करे निकिरंदो आहे? कोई बि ॼाण हूंदी आहे उनखे, या उन पहिरियों कुझु कयो आहे पेट में अंदरि, या उन पंहिंजो साहु खयो आहे? कॾहिं बि न। इहा अणसिखियल शइ आहे, इहा परमात्मा जे द्वारा तोखे मिलियल शइ आहे।
जेॾी महिल ॿार ॿाहिरि ईंदो आहे ओॾी महिल सभिनी खां पहिरियों कमु ॿार जो हूंदो आहे साहु खणणु। जेके श्वास उहो ॿार खणे थो पियो सभिनि खां पहिरियों सत्य उहो ई उन ॿार लाइ आहे। जेॾी महिल तूं जनम ई सत्य सां गॾु थो वठी त पोइ असत्य में छो थो पहुची वञे पियो। असांजो सॼो जो सॼो जीवन असत्य में बीते थो, पुराणी ॻाल्हियुनि में, सिखियल ॻाल्हियुनि में, जेकियूं असांखे शिक्षित थियल आहिनि ॿाहिरां। मां चवां थो हिकु बि ॻाल्हि तूं उहा कम जी ॿुधाए जेकी तूं ॿाहिरां सिखी करे कई हुजे। हमेशह असां उधारो ज्ञान ई ॿुधाईंदा आहियूं, उधारो ई बाटींदा आहियूं न, जेको पढ़ी करे ईंदा आहियूं उहो ई ॿुधाईंदा आहियूं। तुंहिंजे पंहिंजे अंदर जो कुझु बि न आहे छा? तुंहिंजे अंदर में जेकी आत्मा आहे उहा तोसां नथी ॻाल्हाए छा? उहा तोखे कोई बि जवाबु नथी ॾेई, कोई सत्य तोखे नथी ॿुधावे। जो तूं हिन असत्य जी दुनिया में पियो थो डुकी, छा मिली वेंदो हिन असत्य जी दुनिया में डुकी करे? उहो बि बसि इन करे न कि माण्हू छा सम्झंदा। जॾहिं हो ॿार खे काई बि ॼाण कोन्हे, जेसि ताईं हो माउ जे पेट में आहे उनखे साहु जेको मिले थो उहो मां ई थो मिलेसि पियो। उनजो पंहिंजो साहु त हूंदो ई न आहे। जेॾी महिल ॿारु ॼमंदो आहे तव्हांखे ख़बर हूंदी इन ॻाल्हि जी त ज़रूरु जेकी स्त्रियूं वेठियूं आहे 2-3 सेकेंड ॿाहिरि निकिरण खां पोइ शांति हूंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे न इहा ॻाल्हि? चाहे डॉक्टर हुजे चाहे माउ पीउ हुजे, जेके उते बीठल हूंदा आहिनि हिकु ॻाल्हि जो ख़्यालु कंदा आहिनि कि जल्दी सां ॿारु रोए। इन ॻाल्हि जो ख़्यालु कंदा आहिनि न। उनजो रोअण, उनजो चीखणु, इन श्वास खणण जो सभिनी खां पहिरियों उपाय आहे। इहो सिद्ध थो थिए पियो कि इहो सत्य आहे कि ॿार इहो जेको साहु खयो थी इहो पंहिंजे पाण ई खयो थी, उनखे कंहिं सेखारियो न आहे, कंहिं बि उनखे सेखारियो न आहे। हे ॿार पंहिंजे द्वारा ई सिखे थो पियो, पंहिंजे द्वारा ई हले थो पियो, पंहिंजे द्वारा ई चए थो पियो। छा तव्हांखे उनखे साहु खणणु सेखारिणो पवंदो आहे छा? कॾहिं बि न। जेॾी महिल उहो पैदा थींदो आहे 2-3 सेकेंड रखी करे उहो चीखणु चालू कंदो आहे, ज़ोर सां रंभणु चालू कंदो आहे। छोकी उनजे लाइ इहा ॿाहिरीं दुनिया बिल्कुलु ई विचित्र हूंदी आहे, बिल्कुलु ई नई हूंदी आहे। उनखे इन दुनिया जी काई बि ख़बर न आहे। जेसि ताईं उनखे वरी थोरो पंहिंजो मन अचे पोइ ॿार धीरे धीरे जीअं हलणु सिखे थो पियो। छा उथंदे ई पंधु कंदो ॿारु? थोरो समय लॻंदो, पाण बीहणु सिखंदो, उन धरतीअ सां जुड़जंदो जेकी सत्य आहे, उन ते बांबड़ा पाईंदो, पंहिंजे लेखे पाईंदो न। तूं सेखारींदीअसि उनखे बांबड़ा पाइणु। इन ॻाल्हि जो कॾहिं ख़्यालु कयो अथव कि केॾी सत्य घटना असांजे घर में ई घटिजे थी, पर असां उन्हनि खे नज़रअंदाज़ कंदा आहियूं। हे नंढियूं नंढियूं सच्चियूं घटनाऊं बि असांखे उन सत्य सां परिचय कराए सघनि थियूं। असां कॾहिं ध्यानु ॾिनो आहे हिन ॻाल्हि ते? कॾहिं बि न ॾींदा आहियूं। तूं ॿार जे जनम खां वठी करे उनजे साल खन जी उमिरि ताईं उनखे बसि ॾिसंदी वञ ऐं उनजो अनुभव कंदी वञ कि उहो अहिड़ा अहिड़ा कृत्य करे थो पियो जेके उन पहिरियां त कॾहिं न कया आहिनि। उनखे आया केॾा इहे सभु शयूं? कंहिं ॾिनियूं उनखे इहे सभु शयूं? उन परमात्मा ई ॾिनियूं आहिनि न। उनखे कंहिं सेखारियो थोरी आहे। कोई स्कूल थोरी खुलियल आहे कि जिते पंधु करणु सेखारनि ॿारनि खे या किथे बांबड़ा पाइणु सेखारनि। उहो पंहिंजे लिखी पंहिंजी ॿोली बि कढंदो आहे न, कहिड़ो बि अखर कढे, मां कढे, पा कढे, कुझु बि अखर कढे, पंहिंजे लेखे कढंदो आहे। इन ॻाल्हि जो कॾहिं कंहिं अनुभव कयो आहे? कॾहिं बि न कयो आहे। छोकिन असां ॿाहिरीं ज्ञान सां पूरा जा पूरा भरियल पिया आहियूं। असांखे थोरो सो ॿाहिरियों ज्ञान परे रखिणो आहे। अगरि सत्संग में आहियो त तूं सत्संग बि अहिड़ी गहराईअ सां ॿुध कि उन सत्संग मां बि तुंहिंजी पंहिंजे लेखे कोई न कोई शायदि निकिरी अचे, कोई वीचार निकिरी अचे तुंहिंजो पंहिंजो हुजे। तूं मुंहिंजो ॿुधी करे ॿाहिरि वञी न ॿुधाइजे कि बाबा इहो सत्संग कयो।
न बाबा इहो सत्संग क्यों तव्हांखे ॿुधायूं, तव्हांजो ॿोध खोलण लाइ ॿुधायूं, पर तव्हांजो ॿोध तॾहिं खुलंदो न जॾहिं तव्हांजे पंहिंजे अंदरां कुझु उत्पन्न थी वञे। गणित हमेशह सेखारी वेंदी आहे, प्रेम कॾहिं सेखारियो वेंदो आहे छा? कॾहिं बि न। प्रेम थी वेंदो आहे। ॿार बि जीअं धीरे धीरे वॾो थींदो आहे, थोरी जवानी में ईंदो आहे, कंहिं न कंहिं छोकिरीअ सां, छोकिरो हुजे चाहे छोकिरी हुजे, उन सां प्रेम पंहिंजे लेखे थी वेंदो आहे। उनखे छा सेखारींदा कि इन ई छोकिरीअ सां तोखे प्रेम करिणो अथई? कोई माउ पीउ सेखारींदो छा ईअं? न, प्रेम पंहिंजे लेखे सिखंदो, गणित उनखे सेखारी वेंदी। मां चवां थो सभु जेकियूं बि सिखियल शयूं आहिनि उहो उधारो ई ज्ञान आहे। मां चवां थो तोखे ज्ञान सेखारियो वेंदो, तोखे ज्ञान सेखारियो वेंदो। छा भक्ति तोखे सेखारी वेंदी छा? भक्ति तोखे केॾी महिल सत्संग ॿुधी ॿुधी या शब्द ॿुधी ॿुधी पंहिंजे लेखे एॾी गहन भक्ति थी वेंदी कि तूं उन भक्ति में पंहिंजे लेखे नचण लॻंदी। छा कोई सेखारींदी तोखे नचण? उन भक्ति में जेको तूं नचंदी आहे, जेको आनंद वठंदी आहे उन भक्तिअ में, छा उहो आनंद तोखे ईअं अथई? ईअं तूं लाज शर्म में मरी करे पूरी थी वेंदी आहे कि मां माण्हुनि जे साम्हूं कीअं नचां? अगरि प्रेम में उहा भक्ति तुंहिंजी निकिरी आहे, तूं कीअं नचंदी तोखे पाण खे बि न ख़बर अथई। छा उहो तोखे कोई सेखारे थो छा? इहो पंहिंजे अंदर जी उपज आहे। हमेशह कोई भी शइ तुंहिंजी पंहिंजी हुजे न, उहो ई सत्य ते सिखियल त कॾहिं बि सत्य अथई न। ऐं असां इकठो छा कंदा आहियूं? असत्य केवल सिखण जी कोशिश कंदा आहियूं। हे बि सिखणो आहे, हो बि सिखणो आहे, किथां ज्ञान बि सिखणो आहे, किथां शब्द ॻाइण बि सिखणो आहे, किथां नचण बि सिखणो आहे, किथां कुझु बि सिखणो आहे। मां चवां थो अहिड़ो बि थी सघे थो नचजी तूं पंहिंजे लेखे वञी, तुंहिंजे अंदरां कुझु अहिड़ी शइ, कुझु अहिड़ी शायदि, कुझु अहिड़ा अखर पंहिंजे लेखे निकिरी वञनि जो साम्हूं वारे जो मन ठारे छॾनि। न, तूं ॿुधियल ॿुधाई थी पई त मन ठरे कीअं? कीअं साम्हूं वारे खे उहो आनंद अचे? तूं त सिखियल थी ॿुधाई न, शायदि उहो तोखां पहिरियों ई ॿिए किथां सिखी आयो हुजे या ॿुधी आयो हुजे। ज्ञान त उधारो खोड़ बटिजे पियो थो, सॼी दुनिया में पियो थो बटिजे। जिथे बि वञो उते ज्ञान जूं ॻाल्हियूं थी वेंदियूं। खोड़ ॼणा वेठा आहिनि ज्ञान जूं ॻाल्हियूं करण लाइ, खोड़ ॼणा तव्हांजो शोषण करण लाइ वेठा आहिनि कि हिननि खे ज्ञान ॿुधाए फासाईसि हिन बेसाए खे पकड़ीसि। खोड़ ॼणा मिली वेंदव तव्हांखे। ॿाहिरि वञो, तव्हां बनारस वञो, हरिद्वार वञो, किथे बि वञो जिथे पंडा पुॼारी ॾाढा हुजनि, उहो छा ॿुधाईंदा? केवल उहो ई पोथियुनि जो ई ज्ञान जेको उन्हनि जे पीउ ॾाॾनि उन्हनि खे सेखारियो आहे, जेको हिन महिल ताईं सिखंदा आहिनि, जेको हिन महिल ताईं कंदा आहिनि, मरंदे दम ताईं उहो ई कंदा। घटि में घटि असांखे जेको अवसर मिलियो आहे उन अवसर में तूं कुझु अहिड़ो घटित करे वठि पंहिंजे अंदर में, तुंहिंजे पंहिंजे अंदर मां कुझु अहिड़ी शइ इन आख़िरी साह निकिरण ताईं, जेॾी महिल तुंहिंजो साह निकिरंदो, उन आख़िरी साह निकिरण ताईं अगरि तुंहिंजे पंहिंजे अंदर मां हिकिड़ी बि शइ तुंहिंजी अगरि पंहिंजी निकिरी आई न, तुंहिंजो जीवन सकार थो थी वेंदे। हमेशह अण सिखण वारी जॻह ते तूं वञजांइ, जिथे कोई गुरू मिली वञे, जेकियूं शयूं ॿुधाए उहे अण सिखण वारियूं हुजनि, सिखण वारियूं शयूं न हुजनि। सिखण वारियुनि शयुनि सां तूं केवल इहो पंहिंजो जेकी खोपड़ी अथई न, इहे दो कौड़ी जी, उहा ई भरींदी आहे, उहे जिथे किथे पोइ ॿुधाईंदी आहे। पंहिंजो तूं कुझु बि न ॿुधाए सघंदी आहे, सभु तूं उधारो ई ॿुधाईंदी आहे। बसि हिकिड़ी ई आशा पंहिंजे अंदर में हुजे कि इहो आख़िरी साह जेसिताईं निकिरे न, कोई हिकिड़ी शइ, कोई हिकिड़ो अखर, कोई हिकिड़ो शब्द, हिकु सेंटेंस तुंहिंजे अंदर मां निकितल हिकु सेकेंड जी वाणी, हिकु अखर तो चवां, कुल हिकु अखर अगरि तुंहिंजे पंहिंजे अंदर मां निकिरी वञे न, तूं उन सत्य सां परिचय थी वेंदी आहे। ऐं तुंहिंजो जेको मरण घटित थींदो उहो तुंहिंजो मरण घटित न थींदो, इन शरीर जो मरण घटित
थींदी तूं हमेशा अमर ही होनी है। अगर सत्य सां परिचय ठाहे वरिती त तुंहिंजो नओ जन्म जेको भी थींदी, चाहे स्त्री जो थई चाहे पुरुष जो थई, जेको तुंहिंजे अंदर मां निकतल शायदी हूंदे उहा तोखे अगले जन्म में सूत समेत वापस मिलंदे। इन ॻाल्हि जो तूं ध्यानु रखिजे। इहो ही सत्य सां परिचय अथई, ॿियो कुझु भी सत्य सां परिचय न अथई। आख़िरी में सभिनी अंदर वेठल परमात्मा खे नमस्कार।